साईं खुश आयो खैरा साईं भाई बाज से बड़कान खुश आयो खैरा जो हाल हाल दे खुश खैर चाक चंगो भलो तबियत सही आ काडे वडा पेर कया थई काफी वक्त थियो आ यो को मिलियो ही कोने टाइम घणो थियो असा के भी शौक होयो साईं साईं मिलण जो सिक वडी मेहरबानी लख साल पाजा कखड़ा तो हल्या आइंदा को जे मतलब चयो तव्हां आजकल छा कंदा आहियो बस शुक्र आ पूरी बड़ी कंदो आया बचड़ा छा कंदा आहियो शुक्र अलहमदुलिल्लाह पहिरियों पुट पुलिस वारो आ ॿियो पुट फौजी आ टियों पुट जेको विचोड़ा उहो अप्लाई कयो आहे नौकरीअ लाइ जेको चौथों मुंहिंजो पुटु अलाह साईं मेरे अंब पटींदो आहे पंजो मुंहिंजो पुटु जेको आहे निबूरनि जो कारोबार कंदो आहे छहों मुंहिंजो पुटु आहे उहो काठे जो वापारी आहे सतों मुंहिंजो पुटु आहे लोटर हलाईंदो आहे अठों मुंहिंजो पुटु जेको आहे उहो भठे ते कमु कंदो आहे नाओं मुंहिंजो पुटु खे किराने जी दुकानु आहे ॾहें मुंहिंजे पुट खे भाॼीअ जी दुकानु आहे यारहें मुंहिंजे पुट खे अलाह साईं जी महिरबानी सां वीचारे खे बूटनि जी दुकानु आहे ॿारहें मुंहिंजे पुट खे मोबाइल जी दुकानु आहे तेरहें मुंहिंजे पुट खे अलाह साईं जी महिरबानी सां काठे जो वापार कंदो आहे चोॾहों मुंहिंजो जेको पुटु आहे उहो वरी अक जो कारोबार कंदो आहे 15 मुंहिंजो पुटु आहे उहो वरी वीचारो हारी आहे 16 मुंहिंजो जेको पुटु आहे जिलेबियूं खपाईंदो आहे 13 जेको मुंहिंजो पुटु आहे वॾेरे वॾे कमु कंदो आहे 18 जेको मुंहिंजो पुटु आहे उहो अलाह साईं जी महिरबानी सां उहो वॾेरे जूं ॿनियूं संभालींदो आहे जेको मुंहिंजो पुटु आहे उहो छनूं ॿधंदो आहे ॿ उन खां पोइ न्याणियूं अॼु ताईं एतिरा ॿार ॼणी पे भला हे फैमिली प्लानिंग वारा जंग जे ख्याल सां विया छा